ओह केड़ा हाल आ? हाँ सही। माता में यार अच्छा अच्छा चाहिए ना सबाने मिल जाए तो ना आए ना करने मौका न पंजो दे ना पैसा मा तो नौकरा जा यार मानू मुदन दा मानून मर जा मुतनी ना बेस्तो है ना बेस्तो जी केड़ी इज्जत आ 6 महीना थाने पैसा नहीं मैं तो नौकरा तो रास्ते गला गाड़ी छो रास्ते गला बाबा पैसा दे मुझे पैसा दे तुझी मेहरबानी आ तोरी ना होया यार पर माखे भी मजबूरी आ बटे दी तो इरादा कयो हम ना कयो तो मैं 6 महीना छडियो मैं ना इज्जत से पैसा दे मागे ते बदी गई तो मैं यार सजा मानू दिसंदा यार मर जा दिसरी ना बाबा आने को कुरब कर होटल दे ले वे मारे सा तो कोई ना घणे बहाना क्या थी मैं गड्ढा तो सा बाबा मां बस तो समय तो क्या तो तू होटल दे ले वे मां पैसा खणी तो जा करो बस ना जे मागे आज पैसा न दिले ना तो मोत मलेस गड्ढा तो चढ़े बाजार घुमाई तो मैं 50,000 में गोदारे तो दी को कर दो मचो बस बाबा मां तो वे लूसी में वे तो होटल ते इज्जत से पैसा खड़ी आ तो बुचड़ो कर दो मैं हां हां तू वे मां हां तू वे चिबा मारा पैसे काढो आने पैसा पैसा रुपए घर में ना है टको भी ना है जी इने को लवाया तो ती मोए पे जियो और आज जो इने जो को मां कावा दिखाया यार कुछ ना कुछ करणो पवंदो न त सुभाणे माखे मारी तो हण तो जेल में कया कुछ यार क्या करा जी ये कह रखे अस्सलाम वालेकुम अफसर वालेकुम अस्सलाम खुश है बखैर ठीक ठाक है दुआ ये काम का सही तो है ना माशा अल्हम्दुलिल्लाह दुआई शुक्र मौला जो यार एक कुरब कर दो अर्ज हो ब्रो वरी केड़ो ते पाड़े में थी पियो कजियो हां पाड़े में कजियो थी पियो जी वो जो पास हाने बस नमाज तैयार है जनाजे जी हां हमरा जो तो माना नथा रखन पे रखण जेड़ो ना है अच्छा जल्दी पुजे जो मुंड से नमाज में शरीक थे तो पहुंचा कर हाने पंध वडो आ पंध ते मां समझा तो पो मां न पुजूं हां मेहरबानी बस यो करी सवाल न कयो तो के मोटरसाइकिल बस 5 मिनट छड़ो मां जनाजे नमाज पढ़ी मुझे मुंड सी मोटी थी तो के मोटरसाइकिल जा यार सवाल ही घणा चिंता काय वणन था ना पो तेल खत्म करे पहुंची बयान दा यार यार मां पांजो बिजदो मां से ए बियो तो इमरजेंसी मोती मोती न थेलो जा मां तो न गुरा बा शादी के मिला करी घुरिया तो भला बुद्ध में गा तो अगे भी काय मोहब पंचर करे आयो हो मां बस बैठो ना छे तेल भी जांच तो जो कुछ थियो भी मां बैठो यार काय वणन ये जी बयान दा न तेल विजंदा न पंचर कढायंदा नी बस गुरब कर आज तो का सवाल कयो करी न कयो उम्मीद करे ख्याल कंजा यार झाकन बागन जो ख्याल कंजा झाकन में न जाए अब आए त धोरानी तो सो थो करे भला यार आए तो पांची ना अधूरानिया तो मेहरबानी मेहरबानी मां मां बस 5 मिनट छड़ो बस ओते मां मुंड सी मोटा तो बस जल्दी मोड़ हां हां मेहरबानी दा तुजी वरी वरी ॾिसो सही मोतबर चई वियो आहे तो अॼु पैसा न ॾियमि त मूंखे ॿधाई जाए मां बि जाथे मिले थो बेस्तो त कयांसि थो ॿियो छा धूड़ी विझांसि छा पैसा बि पंहिंजा इलाज बि पाण खे करणा था पोइ बढ़िया चई थो यार वाइदे जो पको निकितो निभागो ये छिंदा यार मां कुछ सब्र भी होजे के यार कर्ज आ भला देंदा से कारे खाई वणू आ भला सा भजी वणू आया लडे वणू आया वे वे ये नसीब आ कि राजे तू के यार बाबा अञा मोजो ॾो अञा मुंहिंजे मथां कावड़ कई थो अचे न बात तुजी 6 मेहरबानी महीना थी विया आहिनि पैसनि खे 6 महीना न बात का इज़त हूंदी आहे का छा हूंदो आहे पर हाल मजबूरी हुई ना यार तो के मजबूरी तोसां आहे न मूंसां कहिड़ी मजबूरी आहे मां त तोसां भलाई कई न बस हाने मजबूर थी करे गाड़ी का आया पैसा रोक ना घर भी रखल न होया वरी ओरे पाड़े में पुछा क्या थे का तो न पियो थे जान हाने ने ॾिस घणो कंदी ॾिस मजबूरी आ बा कर्ज ॾियणो आ तो के तू हिसाब तो वक्त में ना होया यार मां के पंहिंजा रोक पैसा ॾे मां गाॾी छा खणा हिकु ना न बा पैसा रोक रखल हो जना हे गाॾी वधो त 30,000 कंदी अब हाने 50 में 30 मिला 20 बचदा ये वरी बस अनुमन लए तो मथो वरी कणक तैयार हलींदो मैं न बस हे भी मां छोकरे बस मुझे नड़े वती शौक में हलाइंदो मेरे स्कूल कायो वेंदो आ हां पर हाने मजबूरी आ तू जाते कासे रस्ते में वती बीठो न माण्हू ॾिसेंदो न छा बस पैसा ॾे चाचा हेॾे त आवा गाॾी घणो कंदी है ॾिस त हे 40 करे वेंदी बात 30 मथे कंदी बा छो भला 30 में मां खणंदो मां बा 35 करे बस 30 खे खणंदो मां बाक़ी 20,000 मूंखे इज़त सां सुभाणे शाम ॾियणा थी बस हाज़िर बाबा ॾींदासीं बाबा पैसा हाणे कर्ज खाई त कोन वेंदा चाचा मां को उधारो वरितो 50,000 6 महीना थी विया आहिनि रोज़ घुरां थो घिटी में घर में अॼु सुभाणे ठगी हाणे थोड़ी हीअं कर न मस्जिद में वञी करे लाउडन ते ॿुधाए माण्हुनि खे ऐलान करे त मुंहिंजा कर्ज अथसि हीअं अथसि अड़े यका ते माण्हुनि जे मुंहं ते बेस्तो कंदो ईंदो हाणे हिते बि ॿुधाए होटल में त मां गाॾी खाई त मां कर्ज में अब 30 में मुंहिंजी आहे बाक़ाया 20 कढी ॾींदे बस ॻाल्हि कर बस ॾिनो मां बस 2 ॾींहं छॾो 8 ॾींहं सब्र करे 8 ॾह ॾींहं हिकिड़ी तारीख़ ॿुधाए बस 10 ॾींहं छॾे अॼु छा तारीख़ आहे अॼु हूंदी 7 8 आहे
7 8 माना 20 ताईं बस 20 तानी तो मैं बाबा मां 25 ताईं छडियो मां मुखे पंहिंजा इज्जत सां पैसा ॾिजां बेस्तो कंदो हाज़िर हाज़िर बस ना बाबा हाणे ईअं न कजांइ काथे रस्ते में बाबा कुछ ख्याल कंदो कर बेड़ी हाणे इन 20,000 का रस्ते में न वठी पइजांइ काथे वरी वरी सब्र कजांइ सही है ठीक है हाँ सही है ना जा लोगे ने 50,000 ॾे ई न पियो 6 महीना थी विया 32 में हे खई मां बाक़ी 20 ॾींदो न भलो थी वियो कमु चांहि पींदे हाँ ठीक है हाँ सही ॾिसो था हलाए ॾिसो था खर्च अथस थोरो खर्च अथस 5-6 गाड़ी तो ओके आहे लोगे को निकता कार यार 26 देर कई आहे घर भी वञणो आहे शाम थी वई आहे काॾे वियो गाड़ी काथे शबीर हाँ गाड़ी काथे आहे यार गाल पुछो विया त माखे विया त खैर ना आहे छा थियो गाड़ी काॾे की मुंह वारी यार गाल तो खैर ना आहे जीअं गाड़ी तो वठतम न हाँ वञा पियो कज़िए ते हे ॿेड़े वारो रोड वतियूं अब आगे हमरा वेठा बस ट्रा लट करे आऊं गाड़ी सुधो मां हेठि हमारी अल्लाह गाड़ी भी खसे आ मोबाइल में पैसा हर छे कढी आ बस जान बचाए करे तो वटि पुगो आ धक भी ॾाढा लॻी यार चवां त पियो साथ ॾींदा न आहियूं तरे न गाड़ी कंहिंखे ॾियूं कोन था बाबा बस तुझी मेहरबानी तू त ॾिनी बस हाणे इहो बस मुते कुर्ब मां घर कीअं वेंदोसि यार बस अलाह हुई अंदुराणी चवां पियो तुंहिंजी अंदुराणी अचे मां भरे ॾींदुमि बस आस्ते आस्ते तोखे पैसा ॾेई वेंदुमि गाड़ी जा बस सिर बचो आहे इहो बि शुक्र आहे बस मां घर कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुमि मां छा चवां घर बस मेहरबानी तुझी यार हाणे बस मां ॾींदुमि तोखे पैसा भरे घणे जी आहे यार पैसा को मसलो ना है मसलो तो मैं घर में अपो नितरण दो बस मेहरबानी मेरे ढुक भर असांजे करे मूंसां बि धक लॻी आहे मुखा पुछा करे मां छा चवां इहो ॿुधाए न बस मिड़े बहानो करे जान छड़ाए जाए बा अल्लाह यार, अच्छा हाणे मां त घर- चल काई डॉक्टर उठियल आहीं बस मां पाण वञा तुझी मेहरबानी बस मां ॾींदुमि होरे वारा पैसा तोखे हा अल्लाह ख़ुशि कंदी बा इहा थी चङाई जी मार न ॾियो पिया चए मां के हे मजबूरी आहे ही मजबूरी आहे ही मजबूरी आवाज दोस्तों विझी ॾे हेॾे हेॾे भाउ पोइ टायर में चवां तो बीह तो सही हिकिड़ो मिंट बीह तो सही आहे छो छा थियो सही ख़ैर त आहे गाड़ी कंहिंखां वरिती थी गाॾी त शबीर न आहे शबीर पाण वारो शबीर पाण वारो इहो मुंहिंजो 50,000 हुयुसि हा पोइ मां के ॾेई न पियो 6 महीना थिया बेस्तो कंदो वठां पियो अॼु मूंखे चए होटल ते वियो मां तोखे पैसा ॾियां थो मां वेठो हुअमि गाॾी काए आयो पोइ 30,000 में गाॾी खईमांसि ट्रेन में ॾेई थी हा 30 में ॾेई वियो छो मां कीअं ॾियां दिमाग़ ख़राब आहे हुनजो 50,000 जी आहे 50,000 पोइ त फ़ाइदो आहे न मूंखे भाऊ गाड़ी मुंहिंजी आहे मां त साईं उन खां वरिती आहे न भले जंहिंजी बि हुजे मूंखां वठी वियो ते उज़ुर थी वियो कज़ियो थी वियो होॾे वञां थो अच्छा बाक़ी छा? चवां मिंट में हिनखे स्कूटर ॾिनी कहे असल में 1 नंबर जो लंबा मुंहिंजो 6 महीना थिया त 50,000 30 में गाॾी ॾिनई बकाया 20,000 25 तारीख़ ॾींदो मूंखे मांखे जम फुरे ॼण मां धड़े फुरे ॼण फुरे बुरे नथी मां कर्ज़ में झली आयांसि ई त जायज़ न आहे न इहो यार मूंखे त ख़बर न हुई त तुंहिंजी गाॾी आहे उस्ताद तो कागज़ त मां वटि थी आहे कागज़ भले तो वटि हुजे न 25 तारीख़ बकाया पैसा ॾींदो कागज़ बि वठंदोमांसि न मां इहा कहिड़ी ॻाल्हि आहे तुंहिंजी मर्ज़ी हलाए आहे न यार गाड़ी मुंहिंजी आहे न इहो छा मसलो यार इहो गाॾी मां उन खां वरिती आहे न हा उन सां ॻाल्हाए गाॾी मां वटां मां 25 तारीख़ ताईं न विकिणंदुमि यार तू जांच त कर न कम से कम गाड़ी कंहिंजी आहे काथो वरिती अथई तूं वरिती आहे कागज़ बस। तो वटि न हा बस तूं मूंखे कागज़ न ॾे 25 तारीख़ जीअं बकाया 20,000 खणी ईंदो मां हुनखे ॻिची कोठी कागज़ वठंदुमि तूं गाॾी वठिजांसी मां को चोरी त न कई आहे तोखे सिधी ॻाल्हि कयां शबीर खां वरिती आहे उहा त ॻाल्हि सही आहे पर हो मुंहिंजो कूड़ो नहीं जो न यार तूं यार तुंहिंजो कमु ॼाणे न भाउ मुंहिंजो कहिड़ो कमु उस्ताद हिन में यार ॾिसो चङाई जी हालत वाह चङाई कईसीं गाड़ी ठोके विकिणी छॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि ॾिसो भाउ चङाई जी हाल इहो अथव चङाई जो हाल